साईं मुंहिंजा रहमान मल्हा लेट स्टॉप खां पाणी ख़ूबसूरत शाइरी असां लिखी छॾनि था त ॿुधो अथमि मायूस थींदी आहे ॾाढो जॾहिं नाऊं मुंहिंजो चपन ते खणे थी। ॿुधो अथमि मायूस थींदी आहे ॾाढो जॾहिं नाऊं मुंहिंजो चपन ते खणे थी। जॾहिं कंहिं बि सरती सॻी खे मरोड़ियो मज़ाकनि में हिन खां पुछा हाल मुंहिंजा। हू ॻाल्हियूं करे थी सो मौज़ू मटाए ऐं ग़मगीन अखियूं झुकायो छॾे थी। तॾहिं लुड़क लाड़ियो मोहड़ो फिराए अखियुनि में को कींझर लिकायो छॾे थी। उथी डोड़ पाए करे को बहानो खणी वाइलो को अखियुनि ते हणे थी। ॿुधो अथमि मायूस थींदी आहे ॾाढो जॾहिं नाऊं मुंहिंजो चपन ते खणे थी। जॾहिं ॻोठ जी का शादी थिए थी, जॾहिं कंहिं बि विंगस जी मेहंदी पुसे थी, जॾहिं छिगराइन जी मौसम अचे थी, तॾहिं रक्स रांदियूं रचायूं वञनि थियूं। किथे यार घाघर घड़े जी सजे थी, किथे महफ़िलूं बि मचायूं वञनि थियूं। वेगाणे वलर में तॾहिं कूंज ॾिसजे जॾहिं कुंवार मेहंदी हथनि ते हणे थी। ॿुधो अथमि मायूस थींदी आहे ॾाढो जॾहिं नाऊं मुंहिंजो चपन ते खणे थी। हा ॿुधो अथमि मायूस थींदी आहे ॾाढो जॾहिं नाऊं मुंहिंजो चपन ते खणे थी। करे यादि माज़ी जूं ॻाल्हियूं अञा हू कॾहिं नरम चपड़नि खे चोरे विझे थी। ॿुधण में अचे थो करे वेस कारा कॾहिं सींध वारण बि विसरी वञे थी। वॾी सिक सीने संभारे रखी अथसि। रहमान मल्हा मिली मन किथे पए। चवनि था त ॾींहड़ा हथनि ते हू हर हर कयल कौल वाइदा वचन बि ॻणे थी। ॿुधो अथमि मायूस थींदी आहे ॾाढो जॾहिं नाऊं मुंहिंजो चपन ते खणे थी। हा जॾहिं नाऊं मुंहिंजो चपन ते खणे थी।